वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نظير له ولا أمير له ولا نظير له ولا مشير له ولا رفيق له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا ونبينا وحضورنا وشفينا ومعصومنا ومحبوبنا ومخدومنا محمدا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد وعلى آل محمد جمال محمد كمال محمد آمال محمد أقوال محمد اللهم صل على محمد وعلى آل محمد إظهار محمد إقرار محمد أنوار محمد كردار محمد رفتار محمد دستار محمد اللهم صل على मुख्तसर के आता हूँ तकरीब है اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا أبدا उन धनिया जे दरबार में दौलत धारों धारे अणखुट खजाना खैर जा अणखुट खजाना खैर जा
माली न छॾे ख़ताकार सिराज घुर बार बार पोइ बि मिहणो न ॾींदो मोट में से भी तुझे आसरे जंहिंखे बनी न हरो न बिजो पोइ उभारेस जो अवल ॾे उन्हनि तक जी पिया जो है तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो है तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो है पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की मदीने से जो आती है मैं इतना पूछ लेता हूँ मदीने से जो आती है मैं इतना पूछ लेता हूँ हवा जल्दी बता कैसी है तबीयत मोहम्मद की अरे माली न दे गाली अरे माली न दे गाली हमने बिगाड़ा है क्या तेरा ये चमन है सैर करने का न घर तेरा न घर मेरा काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुआज़्ज़ज़ हाज़िरीन जमात मुझा इंतहाई मोहतरम मुकरम मज़ीद दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों पहिरियों सिपारो सूरे बकर मंझां दोस्तनि जी ख़िदमत अक़दस में मूं तिलावत कई आहे ॿियो मरतबा इन गोड़ जे अंदरि आलम बामल मुजतहिद आलम दीन साईं जन जी इसरार ऐं सिक भरे सॾ ते अवां जे हिन ॻोठ में ॿियो मरतबा मुंहिंजो अचणु थियो आहे अल्लाह पाक मुंहिंजी हाज़िरी तव्हां जी तशरीफ़ आवरी ॿुधण ॿुधाइण वेहण रब शल पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर मक़बूल फरमाए काफ़ी टाइम थी वियो आहे मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब वाइज़ में चवंदो आहे 11 खां पोइ वाइज़ ईअं आहे जीअं बीमार ते तबार सम्झो था पाण ईअं न भाउ ऐं हक़ीक़त मां बि थकल हुयुमि कंबल विध में मथां साईं जो साईं हलूं हाणे मैदान ते बहरहाल घणो लंबो चौड़ो मुंहिंजो बयान कोन थींदो अल्लाह पाक ॿुधण ॿुधाइण पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर मक़बूल फरमाए हिन जलसे जो उनवान आहे तहफ़ुज़ ख़त्म नबूवत ईअं न साईं बहरहाल नबी अलैहिस्सलाम जो शान बयान थींदो पर ॻाल्हियूं मुंहिंजूं थोड़ियूं वरी अॼु मुख़्तलिफ़ हूंदियूं अवां जो साथ हूंदो त इंशाअल्लाह ॻाल्हि सम्झ में बि ईंदी ईमान ताज़ो बि थींदो पर अमल बि थींदो ईअं न भा आस्ते दहा कयो अलाए छो साल 2020 अॼु वसे वथो रब जे रहमत जा मींहं ॾिसां तव्हां सुभान अल्लाह चओ था कीअं अज़ीज़ दोस्तो एक रब जे नाले ते ॼण वारो खुटंदो नाहे ॿियो क़ुरान पढ़ण वारो खुटंदो नाहे ॾाढियां त चओ सुभान अल्लाह हिकिड़ो रब जे नाले ते ॼण वारो खुटंदो नाहे ॿियो क़ुरान पढ़ण वारो खुटंदो नाहे पाक नबी मोहम्मद मुस्तफा जो सहाबिया हजरत उस्मान ॾाढियां तो सुभान अल्लाह पाक नबी मोहम्मद अरबी दे इंदो पयो सोना कुर्बान वन्या मां उस्मान वट एतरी त मिल्कत थी वया सोना मां त संभाले कोन पियो सगा मां उस्मान जे तरफा रब करीम के अर्ज कयो अल्लाह मुझे माल के घुटाए पाक नबी मोहम्मद अरबी रे हजरत उस्मान इंदो पयो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक नबी मोहम्मद अरबी अर्ज कयो मुझा अल्लाह तोखे द इल्म अल्लाह मुझो सोनो उस्मान रब अर्ज कंदो पयो अल्लाह मां वट एतरो माल थियो एतरी मिल्कत थी वई जो मां उस्मान संभाले कोन पियो सगा रब फरमायो मुझा सोना उस्मान के चओ मां रब करीम जे नाले ते ॾियणो बंद करे त वधाइणो बंद कयांस पतो पयो जेको रब करीम जे नाले ते ॾींदो
अन्या जो रब वधाईंदो अल्लाह अकबर कबीरा तारीख के किताब जो मां मुतालो कयो हिकड़ो वाक़ियो वक्त जो बादशाह हारून रशीद उते जो नालो रस्ते मां वेंदो पियो हिकड़ो अखिन को नाबीनो कुरान जो कारी चेहरे ते इमामुल अंबिया जी सुन्नत मानू जे लिबास मां किरदार मां गुफ्तार मां पतो पवंदो खानदानी मानू या केड़े अंदाज जो आदमी हजरत हारून रशीद बादशाह जी अखिन जे नाबी ने हाफिज जो चेहरे ते नजर पई और बादशाह चोंदो पियो लगे त कुरान जो कारी तो तुझे चेहरे ते पाक नबी इमामुल अंबिया जी सुन्नत चे आया तो कुरान जो कारी पर अखिन को नाबी नो बादशाह पांजे नौकन के जो इन कुरान जे कारी के मुझे दरबार में किले खणी अचो कुरान जो कारी आयो बादशाह चोंदो पियो खान तुझे पेट में वते तो टकन जे करे दर दर ते धिका खाइनो कच्ची सिर तो जाए सारी रात कुरान पढ़ जे सोनी नथी त सुबह जो गभा करे छड़ीनो अची कुरान जे कारी कुरान पढ़ण ते ज़ोर ॾिनो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फरमाए अलिफ लाम मीम वाक़ियो तमाम वड्डो पहिरो सिपारो खत्म बियो सिपारो पढ़ियो जॾहिं 15 सिपारनि ते पहुतो दाऊं तो पियो करे अल्लाह मुझे जिंदगी जो मसलो जान जो मसलो अल्लाह सारी रात गुजरी वही अल्लाह तुझो कुरान पढ़ो सिरत ओड़ी जो ओड़ी अल्लाह अकबर कबीरा सुबह थियण में बाकी घंटा बजा एडो बादशाह जो नौकर आयो जे हाफ़िज़ तो वट नजर ही कोने हक तलाए सिरत सोनिया डाडा तो सुभान अल्लाह बादशाह सुबह जो आयो हाफ़िज़ चोंदो पियो सही सारी रात रब जो कुरान पढ़ियो सिरत सोनी बणजी वई बादशाह चोंदो पियो तू तो कुरान जो कारी तू जो एतराम अदब मां तुझो ईमानी जज्बे पे जगाया पतो पियो तो कुरान पढ़ण वारो भी खुटंदो ना है रब जे नाले ते ॼण वारो भी खुटंदो ना है डाडा तो सुभान अल्लाह अल्लाह सही पांजे कुरान में इन्हीं अंदाज में बयान फरमायो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वबश्शिरिल लज़ीना आमनू अल्लाह ने फरमाया दो उन्हें खुशखबरिया मुबारक आमनू जन ईमान आनो ईमान आने के बाद में फरमाया व अमिलुस सालिहात अमल साले कयूं चाहिए सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा अल्लाह ने फरमाया दो अल्लाह लहू जन्नतिल तजरी मिन तहतिहल अनहार अल्लाह ने फरमाया दो एड़ी जन्नत दी दोवान डाडिया तो सुभान अल्लाह जे में कई शय जी कमी कोने अल्लाह अकबर कबीरा अल्लाह से पांजे कुरान में फरमायो जे ईमान आंदो ईमान आने के बाद में अमल सोना कंदो पयो तवा असा जो किरदार काथे बीठो तवा असा जो अमल काथे बीठो तवा असा जो उठण वेहण शादी कमी केड़े तरीके ते अल्लाह मौजूदी पांजे किताब में लिखयो किरदार एड़ा बना जो दिसी करे गैर भी मोहम्मद जी तारीफ करे कसम खुदा दी आखो न सुभान अल्लाह कसम खुदा दी मेरा ईमान के हर जमाना हजूर दाए मजनू वेखा मैनू ए लगदा के हर दीवाना हजूर दाए के आयशा हफ्सा अली ओ ज़हरा हसन हुसैन प्यारे मेरी मन ले यकीन कर ले ए भी घराना हजूर दाए
अल्लाह अकबर कबीरा जे मां मुंड में अर्ज कयो पाक नबी इमामुल अंबिया जी तालीम काथे बीठी आ तवा साजो किरदार काथे बीठो आ ताजो वाक्यो कश्मीर में गुजरियो आ चेन साल जी न्याणी आ जालिम 1907 दी सादे मुसलसल जिन्ना कई आ उहा न्याणी उम्र ते तनदर कर रब्बे मोहम्मद जो कसम अबे अम्मा जे हंज जी जीनत वारी न्याणी आ गुलन में तोरण जड़ी न्याणी आ चेन साल जी न्याणी आ जालिम 7 दी मुसलसल जिन्ना कईया पाक नबी इमामुल अंबिया जी तालीम किरदार काथे बीठो तमा साजो किरदार काथे बीठो अल्लाह अकबर कबीरा एड़ो किरदार पाणो बाबा जो बना एड़ो अमल पांजो बना जो गैर दिसी तू जी तारीफ न करे मोहम्मद जी तारीफ करे माकड़ो किताब में वाक़ो पढ़ो हिंदुस्तान में इलाको जे जो कांधला नालो उते पिलाड़ ते घेड़ो थी पियो हिंदू चवन पिया त पिलाड़ो असांजो मुसलमान चवन पिया त पिलाड़ो असांजो जॾहिं कोरट में मसइलो पियो तो जज ईसाई उते काफर चवन पिया जे सही झेड़े जी ॻाल्हि न आहे मुसलमाननि जो आलम इलाही बख़्श ते कांधलवी तंहिंजो नालो सिर्फ़ ज़बान सां ॻाल्हि करे जे पिलाड़ो मुसलमाननि जो आ त ॾिनो से जे हिंदुन जो कॾहिं हिंदुन जो आ त हिंदुन खे मिले जज चवंदो पियो हो त मुसलमान पंहिंजे मुसलमाननि जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो चेसि कूड़ न ॻाल्हाईंदो आ दादा जो सुभान अल्लाह मुसलमान खुशी में मापन कोन पिया पाक नबी मोहम्मद अरबी जो उम्मत जो आलम असा जे हक में फैसलो दींदो मुसलमान जे खिलाफ कीअं वेंदो जॾहिं कोरट जे कटहरे में बीठो होडो ईसाई होडो हिंदू हेडो पाक नबी इमामुल अंबिया जा पैरोकार मोहम्मद अरबी जा गुलाम होडो गद्दार हेडो सच्चार होडो गद्दार हेडो वफादार जज पुछंदो पियो ए मौलाना इलाही बद कांधलवी दे खबर पिला ढुके जो के सचो गालाया के सचो गाला के सचो गालाया के सचो गाला जे पिला तो हिंदू जो मुसलमानन जो कोने मुसलमान कमर जी बिया जे पाक नबी जे उम्मत जो आलिम पाक नबी इमामुल अंबिया जो गुलाम पे सर रहे जे मोहम्मद अरबी जे जो गुलाम शरीयत मोहम्मद अरबी जी कूड़ जी इजाजत को न थी दे अल्लाह अकबर कबीरा ईसाई जज दे अकिल में घोड़ा आया रोई करे चोंदो पियो ओ ईसाई ओ हिंदू अज मुसलमान के सहारा यार रब्बे मोहम्मद जो कसम पर मोहम्मद जो इस्लाम खतियो दादा तो सुभान अल्लाह तवा साजो किरदार काथे बीठो पाक नबी इमामुल अंबिया जो न्याणे जी पारत कई मां आखिरी गालियों पे कयूं अन्या पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ताइफ जे भर में हिकड़ो ॻोठड़ो तंहिंजो नालो ओतास जॾहिं उनी ॻोठ ते पाक नबी इमामुल अंबिया जे सहाबा जो हमलो कयो झेड़ो कयो सहाबा उन में कैदी बणजी आया पाक नबी इमामुल अंबिया दे हज़रत अनस भजंदो आयो सोना कुर्बान वन्या हिकड़ी माई चे पई मां गिरफ्तार पाणो करण कोन ॾींदी मां तव्हां जे मोहम्मद जो कलमो भरींदा मां उन्हें मोहम्मद जी भेण आया पाक नबी इमामुल अंबिया फरमायो उनी औरत जो नालो छाए जे सोना कुर्बान वन्या उहा माई पांजो नालो सीमा दी बुधाए पाक नबी इमामुल अंबिया सोनन जे सरदार नबी रहबर नबी अफसर नबी जो शान वारे नबी पाक नबी इमामुल अंबिया तुझे इज्जतों कुर्बान अजमतों कुर्बान पाक नबी इमामुल अंबिया जे इज्जत अजमतों मां कुर्बान वन्या पाक नबी इमामुल अंबिया फरमायो तेजो नालो छाए जे सीमा नालो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो सीमा जो एतराम सा नालो वठो सीमा जा मोहम्मद ते थोरा एहसान थव अल्लाह अकबर कबीरा जे रहमत जो जिक्र भी कुरान में आ फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फरमाया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बीजादे फरमाया वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा
तमाज़ा के वो पैगंबर मिलियो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भेण आई मुझो मोहम्मद तो फरमाए सीमा अजो एहसान चुकाण जो ॾींहुं आहे अजो एहसान लाहिण जो टाइम जियो सीमा केड़ी शे जी जरूरत आ सोना कुर्बान वन्या जे अम्मा जो खीर तू पीतो आ उनी अम्मा जो खीर मां पीतो आ मां भी हलीमा जी न्याणी आया तू भी इए समझो अम्मा हलीमा जो पुत्र है पाक नबी इमाम लंबिया फरमायो केड़े शे जी जरूरत आ मोहम्मद कुर्बान वन्या ए मुझे कौम जा मानू ए मुझे कबीले जा मानू ए मुझे गोट जा मानू ए माल मिलकत इनी जो आ मुझो मोहम्मद तो ऐलान फरमाए ए साबियो ए सारो माल सीमा जे हवाले कयो मां मोहम्मद जेके सीमा माफ कयो ते के मोहम्मद माफ कयो हजरत उमर आयो डाड्या तो सुभान लगे तो वठ जियो दुआउन में जहे के आके हलीमा दुआउन में जहे के अरबिया घुरियो आ दुआउन में जहे के अरबिया घुरियो आ धाड़ो कुफरते जहे हायो आ उन जान जो अदा नालो उमरवा उन जान जो अदा नालो उमरवा ओ पाक नबी इमाम लंबिया जो यार हजरत उमर उठी आयो आका कुर्बान वन्या एडो खफो कयो एडी तकलीफ कया मुझो मोहम्मद तो फरा उमर या मां मोहम्मद जी भेणा पाक नबी इमाम लंबिया पाजे नबूवत वारी चादर मुबारक हजरत अम्मा सीमा जे कदुन में विसाइया डाड्या तो सुभान अल्लाह पाक नबी इमाम लंबिया अब्बे जो भी कदर से खायो अम्मा जो भी कदर से खायो न्याणन जो भी कदर से खायो मोहम्मद ज़ालन जो भी कदर से खायो लगे तो जो थोड़ी ऑपरेशन भी थी चो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा तमासा घर में इंदा दे ट्रेपारी जड़ो मुंह लगो पियो इंदो सजो दी चाय जे चुके जे ला होटल ते धिका खाइनो जने घर में इंदो रोब वधी विंदो दाबो वधी विंदो जे तमा के खबर ही ना है मां जीवा की थी बात हणे पाक नबी इमाम लंबिया फरमायो ज़ालन सा भलो हलणो सदको आ अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमाम लंबिया जने असर नमाज पढ़ी करे कदे कदे घर में वींदा हा सारियों घरवारियों पाक नबी इमाम लंबिया जो इंदियों डाड्या तो सुभान अल्लाह का खीर खणी आई का सत्तू खणी आई का मानी खणी आई सब घरवारियों अची वयूं पाक नबी इमाम लंबिया फरमायो मां मोहम्मद जी आशा किथे आ डाड्या तो सुभान अल्लाह आखिर में इमाम अंबिया जी घरवारी हजरत अम्मा आयशा तैयबा ताहिरा आई मुझो मोहम्मद तो फरमाया आयशा अजो मां मोहम्मद अरबी जी दिल्ली थी जय अंगण में मां मोहम्मद करीम सा डुकत भर अजो आयशा थी मारे या मोहम्मद हो मारे डाड्या तो सुभान अल्लाह पाक नबी इमाम लंबिया हजरत अम्मा आयशा सा डुकत भर कायनात जो सरदार नबियन जो सरदार जो दुनिया जे सरे सरे जो सरदार हजरत अम्मा आयशा पाक नबी इमाम लंबिया जी घरवारी पाक नबी इमाम लंबिया हजरत अम्मा आयशा सा घर में डुक था लगन हजरत अम्मा आयशा अक्ते टपी वई पाक नबी इमाम लंबिया पोते रह जिया हजरत अम्मा आयशा टाकती रे रब्बे मोहम्मद जो कसम एडो मोहम्मद अरबी भी मुरकंदो पयो मां ये वचन में चोंदो मोहम्मद अरबी रोई पे जहन्नम को रड़ियों निकरी वजन जे मोहम्मद अरबी मुर्गी पे जन्नत जो तगु खुली पे पाक नबी इमाम अंबिया फरमा आयशा डाडो खिले भई मता चवे तो मां मोहम्मद के मारे वइया आयशा इन जे करे मां मोहम्मद पोते रह जियो मां आयशा मारे वने खिले तो मां मोहम्मद खुश थिया डाड्या तो सुभान अल्लाह कुछ दिन का बाद में पाक नबी इमाम अंबिया वरी बीर आया हुजूर फरमाया आयशा पेरा तू जो मां मोहम्मद ते कर्ज थियो आज तो सा बीर मैदान थी न पाक नबी इमाम लंबिया हजरत अम्मा आयशा इमाम लंबिया दा भजंदी भैया इनी फेरे पाक नबी इमाम लंबिया हजरत अम्मा आयशा के दौड़ में मारे पाक नबी इमाम लंबिया फरमाया आयशा अज तू जो ऐ मोहम्मद जो हिसाब बराबर डाड्या तो सुभान अल्लाह जो घर में खुशबू वारे अंदाज में हलन पाक नबी इमाम लंबिया जो तरीको आ चाहिए सुभान अल्लाह पाक नबी इमाम अंबिया तुझे मकाम तो कुर्बान वन्या तुझे इज्जत तो कुर्बान वन्या पाक नबी इमाम अंबिया अब्बे जी भी पारत गया एकड़ो मोहम्मद अरबी जो सहाबिया आका दे दुआ खणी आयो आका कुर्बान वन्या जेको माल मां कमाए खणी तो अचा घर तो रखा दा अबो तबाह कयूं वेठो आ
बोले तमासा कुराड़न अब्बन दे कवड़ा वेठाऊं कमाए कोन रह तो घर दे चड्डियां आए ना पाक नबी इमामुल अंबिया दे इंदो पियो ए नबी अलैहिस्सलाम टिन जगहन ते पांजी नबूवत वारी चादर मुबारक विछाई एकड़ो मर्तबा हजरत अम्मा शीमा जे कदमन में बियो हजरत अम्मा हलीमा जे कदमन में ट्रियो इयो कुराड़ो साहब यो जंजला मोहम्मद फरमायो त चाचे जी जगह दी दादा तो सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया पांजे नबूवत वारी चादर मुबारक विछाई मुझो मोहम्मद तो फरमाए चाचा की आयो जैसे मुझो उहो बच्चो तो मोहम्मद रे दा खणी आयो जेके पांजे कुलन ते मां घुमायो जेके पाले निपाए वडो जवान करे पणायो मां अज तवा दे मुजी दा खणी आयो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो घबराए न तुजी ताई दरब मथू कईया अल्लाह अकबर कबीरा ओ पघार मो अब्बे के हजार जई एहसान जताण वारा मता चवे त अब्बे अम्मा जामा एहसान लाता पाक नबी इमामुल अंबिया हियो फरमायो अंत व मालुक ले अबीगा जेको तमा जो माल आ तमा जो माल न है तमा जे अब्बे अम्मा जी मीरास आ पाक नबी इमामुल अंबिया अब्बे अम्मा जो कदर से गायो जदे हजरत अम्मा सीमा के पाक नबी इमामुल अंबिया ये फरमायो मुझो मोहम्मद तो फरमाया बेण मुजी सीमा मां मोहम्मद अरबी जे बचपन वारो जमानो बयान करत मां मोहम्मद आ सहाबा बुधन पाक नबी इमामुल अंबिया जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भेण बीबी सीमा चोंदी पया ए मोहम्मद अरबी दे कलमो पढ़न वारो तमा के पतो ही न तमा के वो मोहम्मद अरबी मिलियो कदे कदे मां मोहम्मद अरबी सां गडो बकर सां वेंदी हुयो जडे शाम जो पर थींदो बकरियूं चरंदू ही को न हूं मोहम्मद अरबी जे चेहरे अनवर जी ज़ियारत कंदियूं त बकरिन जो भी पेट भरजी वेंदो हो दादा तो सुभान अल्लाह हजरत अम्मा सीमा थी फरमाए कदे कदे घाटे छंदे घाटन वणन मोजने मोहम्मद अरबी गुजर कंदा त वणन जू टामियूं झुकी मोहम्मद अरबी जू सलामी भरीनियूं वो सोनो पैगंबर हजरत अम्मा सीमा थी फरमाए पत्थर भी मोहम्मद अरबी दे सलाम चवंदा पाक नबी इमामुल अंबिया तू जे मकाम तो कुर्बान वन्या जेके जंग जे जानवर सिंहन भी जो सुञातो आ पाक नबी इमामुल अंबिया जो सहाबिया इमामुल अंबिया जी मदनी जिंदगी आ जैसे जहाज में पे वन्या के महाज ते पहुंचणो आ के जगह ते पहुंचणो आ से मदीने जे एकड़ी पसगरदाई में वडी वणन जी घाटी आ उते से वडा सिंह ऐं चीता रहंदा पाक नबी इमामुल अंबिया फरमायो सहाबी घबराए न मां मोहम्मद खत तो जाए लिखियूं गयूं दादा तो सुभान अल्लाह वाक्यो त तमाम वडो जॾहिं साहबी उन जंग में आयो सिंह डोड़ंदो थो अचे साहबी के फरमाया तो मांखे भव थियण लॻो लिंग ॾकनि पिया खत खोलियो सामो जो कयो मां इमामुल अंबिया जो खत जो मां खोलियो आहे सिंह पुछमो ठकाओ कढी करे पोइते भॻो आहे वरी जॾहिं मोट ते मां आयो साॻो तरीक़ो आहे पाक नबी इमामुल अंबिया खे दां ॾींदो पियो आहे आका कुर्बान वञा सिंह के खत त ॾेखारियो सोना कुर्बान वञा अॻु त वतई मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए तू सिंह जी ॿोली सम्झी कोन्हे मां मोहम्मद अरबी सिंह जी ॿोली सम्झी जॾहिं तू वञे पियो तोखां पुछे पियो ॾे हाल वाल मोहम्मद अबू बकर उमर उस्मान बिलाल कीअं जॾहिं तू अचे पियो सिंह तोखे चए पियो वञे तो मोहम्मद जे मदीने सुणे के मुंहिंजा सलाम ॾिजां जेके जंग जे जो जानवर भी सुञातो तव्हां असांखे उहो पैगंबर मिलियो आहे अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया जो सहाबी आहे मोहम्मद अरबी मस्जिद नबवी जे गेट ते वेठा हिकिड़ो सहाबी भॼंदो आयो जे साम्हूं उठ ईंदो पियो आहे पर वॾो मस्त उठ आहे सही पासे थी वञो तव्हांखे नुक़सान न ॾे पाक नबी इमामुल अंबिया फरमायो चरियो उठ कोन्हे पंहिंजे मालिक जी मां मोहम्मद रे दां खणी ईंदो पियो आहे हुज़ूर फरमायो अईन साहिबु इन उठ जो धणी किथे आ पाक नबी इमामुल अंबिया फरमायो उठ मां मोहम्मद अरबी दे दां खणी आयो आ जैसे केड़ी दां जैसे वजन घणो तो रखे खाधो थोरो ॾींदो पियो आ जेके जंग जे जानवर भी सुञातो आ अल्लाह अकबर कबीरा अॼु यादि कर त पाक नबी इमामुल अंबिया जे तरीक़े ते जिंदगी गुज़ार भी
डाडिया तो दो सुभान अल्लाह तवाजा के एदे मकाम वारो पैगंबर मिलियो मर्तबे वारो पैगंबर मिलियो अवा के मालूमात आलमन जा रोज बयान तकरीनु बुधो बिया पाक नबी इमाम अल अंबिया जी एकड़ी कुराड़ी दावत गईया तवा सा पंजे चाटन सा कावड़िया वेठो को मामन सा कावड़ियो वेठो को सौटर ना कावड़ियो वेठो नवी तो मार साली पैदा ना मेड़ियो खणी मरियो पांजा लड़ी आया यार लड़ी आया पर के मनण जेला तैयार न पाक नबी मोहम्मद अरबी जो फरमाना जेको सिक सा दावत दे त कबूल कयो मोहम्मद जो तरीको आ एकड़ी यहूदियानी आ पाक नबी इमाम अल अंबिया के दावत जेला आई आहे तो दुश्मन पाक नबी इमाम अल अंबिया फरमाया अम्मा तैयारी कर मोहम्मद तुजी दावत खाइंदो पाक नबी इमाम अल अंबिया आया इमाम अल अंबिया के पतो ही ना है गोश्त में जहर मिलाई आई इतो एकड़ो मसलो टुटियो जेकड़े पाक नबी इमाम अल अंबिया के गैब जो इल्म हो जिया त मोहम्मद के पतो पवे इतो पतो पयो त गैब जो इल्म आए त अकेले जो रब के डाडा तो सुभान अल्लाह जेकड़े इनी तेमत अल्लाह पाण गलाया तर बुकादर हो अल्लाह जेकड़े जिब्रील के मोकलिया तर बुकादर हो पर इनी तेमत रद्धल पक्कल गोश्त मोहम्मद सा गालायो आ पर मैं या मोहम्मद ला ताकुल अन मसमू मोहम्मद न खाए जामा सर सा भरल आया पाक नबी इमाम अल अंबिया पेरो लुकमो खाईया रब फरमाए मुझा सोना खबर आए ना जेको लुकमो तू खाईयो तुझे खबे पे सजे तो तुझे खबे कदम जे इन खुड़ी में मानी लुकमे के रखराइनु जरे मां अल्लाह पाण ने घुराइनु मां आलमन जो सरदार तालिबन जो सरदार हाफिन जो सरदार नूरन जो सरदार नारन जो सरदार पर मां अल्लाह शहीदन जी पग भी सजाइनो आए वो तमाजा के वो पैगंबर मिलियो अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमाम अल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ते नजर कर केड़े अंदाज में मोहम्मद सा मैदान मलायो अद क्यों तो पाक नबी इमाम अल अंबिया सा सच्ची मोहब्बत कभी सच्ची मोहब्बत समझो था ना बा पाक नबी मोहम्मद अरबी जो फरमाना के सीधे को कामिल मुसलमान न तो दी सके जे सीधे जान का ज्यादा बच्चन का ज्यादा आल का ज्यादा औलाद का प्या ज्यादा मां मोहम्मद सा मोहब्बत न करे डाडा तो सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया सा साहबा एड़े अंदाज में मोहब्बत कया जानियो घोर कयो बच्चा घोर कयो माल घोर कयो पर मोहम्मद अरबी तो कुर्बान थिया हुजूर फरमायो जे शहादत जे मौत जी तमन्ना न कया त यहूदी थी मरंदो या नसारो या मुनाफिक सब चो त अल्लाह पाक असा के शहादत जो मौत नसीब फरमाए सब आमीन थोड़ी ढरी चो था एकड़ो दोस्त वयो मोहम्मद जे मदीने जरे वींदो पयो आ चोंदो पियो अल्लाह मुजी दुआ कबूल फरमा वना मोहम्मद जे मदीने त मोट ही ना चा 3 डी गुजरिया बीमार थी पियो काबे जे सामो बीठो आ अल्लाह लगे तो मंजूर पई वई हिनी वार मोटाए बिहर मारे त मर्दी थी डाडा तो सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया तुझे मकाम ता कुर्बान वन्या जे तवा सारन जो व्यापार कंदो व्यापार में पैसा मिलना पिलार जो व्यापार कंदो पैसा मिलना माल जो व्यापार कंदो पैसा मिलंदा पर रब से पांजे कुरान में तो फरमाए जान जो व्यापार कर त जन्नत जी ने मदद दी छड़िया पाक नबी इमाम अल अंबिया मां ये वाजल में चोंदो रहंदो एकड़ी एड़ी नेमता जमीन नेमता गाड़ी नेमता बंगलो नेमता पर मरी वेंदे औलाद भी रहिजी वेंदी बंगला भी रहिजी वेंदा जमीन गाड़ियों सब नेमतूं रहिजी वेंदियूं पर मरण खां बाद में हिकड़ी नेमत जे मिली वई त कदे न खसबी उहा नेमत जन्नता डाडा त जो सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया तुझे मकाम ता कुर्बान वन्या तमा सा के कुरान मुफ्त में मिलियो आ इन जे करे कदर ना है पाक नबी इमाम अल अंबिया जा सहाबा अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो रहमतुल्लाह अलैह तकरीर में फरमाइंदा असा देवबंदी शहादत के इए गोलींदा हूं जे में चोर कढे त पेरो खणो डाडा तो सुभान अल्लाह हो जो मैदान पाक नबी इमाम अल अंबिया जा बस सहाबा पण में वेठा अॼुकल्ह जेकॾहिं मुल्लनि जो जलसो थींदो हफ़्तो अॻु में पीउ सोरे खे ॾसींदो न वञे मुल्लनि जे जलसे वञा वञे त बम में बर्बाद थी पर पाक नबी इमाम अल अंबिया जा सहाबा जंगी जी तयारी आहे पाण में वेठन हिकिड़ो चए थो यार मां दुआ घुरां तूं आमीन चो तूं दुआ घुरे त मां आमीन चवां
तव्हां सां दुआ घुरंदो मुली सब दुआ घुरो त अल्लाह पाक अञा वॾी उम्र नसीब फरमाए। पर पाक नबी इमाम अल अंबिया जा सहाबा दुआऊं पिया घुरन चाहिए सुभान। दिल कहता है एक काम करें, दिल कहता है एक काम करें, चल जिंदगी सहाबा के नाम करें। हम राग सहाबा में कट कर, हम राग सहाबा में कट कर, चल जन्नत में आराम करें। दिल मां भी थकल ना पर तुम भी वठ जी आओ। ॾाढा तो सुभान अल्लाह। पाक नबी इमाम अल अंबिया जो सहाबिया हजरत सैद दुआ घुरंदो पियो मुंहिंजा अल्लाह सुभाणे जहाज जो मैदान अल्लाह मुझे मुकाबले में काफरन जो वड्डे में वड्डो नाले वारो जवान मुझे मुकाबले में आने जा। हो भी तलवार हलाए मां भी तलवार हलाया। अल्लाह जहन्नम रसीद कया। अल्लाह उनकी माल मिल्कत भी फुरे वटा। हजरत अब्दुल्लाह बिन जहश आमीन। पर हजरत अब्दुल्लाह दुआ घुरंदो पियो अल्लाह सुभाणे जहाज जो मैदान ओ मुझा सोना अल्लाह बदा काफरन जो वड्डे में वड्डो नाले वारो बहादुर आण जा। हो भी तलवार हलाए मां भी तलवार हलाया। जी तलवार हुजे मुझो गर्दन हुजे। ॾाढा तो सुभान अल्लाह। अल्लाह मुझो नक भी कटे, अल्लाह मुझा चप भी कटे, अल्लाह मुझा कन्न भी कटे, अल्लाह उदवा भी कटे। अल्लाह जॾहिं उन्हीं मासर वारे मैदान में जा तू पुछे मां जवाब ॾियां अल्लाह तुझे दीन जे करे उदवा कपराए आयो आ। ए पाक नबी इमाम अल अंबिया जा सहाबा ॾाढा तो सुभान अल्लाह। मां ईअं चवंदो आहियां पाक नबी इमाम अल अंबिया जा उहे सहाबा जे जानियूं बच्चा माल सब पाक नबी इमाम अल अंबिया ता जो कुर्बान करे ॾेखाया। पाक नबी इमाम अल अंबिया जो सहाबिया अमा वायदन में ॿुधो हूंदो इन सहाबी जे नाले ते इख्तिलाफ आ। हिकड़ा चवन था त सैद नालो आ, हिकड़ा चवन था त जुलेबी बि नालो आ। अखियूं जूं गाढ़ियूं वार घुंडीदार रंग जो काड़ो आ ॾिसण जो सादो आ। इमाम अल अंबिया जे साम्हूं वेठो आ। मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए शादी कई थी आ ना सोना कुर्बान वञा ॾिसण जो सादो आ कोई कोन पियो संग ॾे। छो त सादे के कोई भी कोन ॾींदो आ जे ॾींदो आ त केॾी ख़ुशी थींदी आ। ॾाढा तो सुभान अल्लाह। जंहिंजी क़िस्मत सां सालनि खां बाद में तारीख़ बदवी रोज़ पुछंदो आहे बा ॾे हाल वाल सामान वरितो ई आ न शादी जी ख़ुशी थींदी आ। पाक नबी इमाम अल अंबिया फरमायो जुलेबी बस छा ख़्याल आ आका कुर्बान वञा मां सादो आ गरीब आ केरु संग ॾींदो। हुज़ूर फरमायो घबराए न हा करणो तुंहिंजो कमु मां मोहम्मद हो परणाया। पाक नबी इमाम अल अंबिया जा सहाबा अॼु तव्हां असां या त हुस्न वारो ॻोल्हींदासीं माल वारो ॻोल्हींदासीं मिल्कत वारो ॻोल्हींदासीं। पाक नबी इमाम अल अंबिया फरमायो मां मोहम्मद जो सहाबी आ वहब बिन अमर तंहिंजो नालो आ। उन ॾे वञ मां मोहम्मद अरबी जा सलाम खणी वञ न्याणी निकाह जे क़ाबिल थी वई आ। आका मां ईअं कीअं वञा मतां नाराज़ थी वञे। मुंहिंजो मोहम्मद तो फरमाया घबराए न सलाम मोहम्मद जा पिया वञनि। ॾाढा त जो सुभान अल्लाह। सहाबी आयो दरवाज़ो खड़काए चवंदो पियो हा पाक नबी इमाम अल अंबिया मोकिलियो आहे तुंहिंजी न्याणी निकाह जे क़ाबिल थी वई आहे। खिली करे चवंदो पियो आहे ॾिसण जो सादो आहे वार घुंडीदार अखियूं ॻाढ़ियूं निर्णियूं अखियूं तमामु सादे क़िस्म जो सहाबी आहे। चवंदो पियो आहे घबराए न मोकिलियो त मोहम्मद आहे घरों मसवरो त करे अचां। उहा न्याणी ॿुधंदी पई आहे अब्बा कंहिंजो घोट चूंडे त अबो चूंडे कंहिंजो घोट चूंडे त अम्मा चूंडे कंहिंजो घोट चूंडे त बराबरी चूंडे। अब्बा पुछण जी ज़रूरत न आहे मोहम्मद अरबी जेको घोट चूंडियो आहे त मूंखे मंज़ूर आहे। शादी जी हा थी वई। पाक नबी इमाम अल अंबिया ॾे मोटी आयो सोना कुर्बान वञा अमृत हा करे विधी आ। पाक नबी इमाम अल अंबिया फरमायो अई न उस्मान किथे आ उस्मान करीब आ त मदद करे। माना उस्मान सखी आ त मोहम्मद संभारियो आ जीअं तव्हां सां सखी आहियूं। जॾहिं जुमे जो ॾींहुं थींदो आ पोइ वतदा ते नोट ॻोल्हींदा जेको न हूंदो हण पासे में जेको हले ई न हण मुला जे मुंहं में। इहा तव्हां सां जी सखावत आ। पाक नबी इमाम अल अंबिया फरमाई न उस्मान काथे आ उस्मान। पाक नबी इमाम अल अंबिया जो सहाबी हजरत उस्मान आयो। मुंहिंजो मोहम्मद तो फरमाया उस्मान छा ख़्याल आ जुलेबी बजी शादी आ आका कुर्बान वञा घबराए न उस्मान ख़र्च खणण जे लाइ तयार आ। ॾाढा तो सुभान। शादी जी हा थी वई। पाक नबी इमाम अल अंबिया दे सहाबी आयो जैसे कुछ खर्च उस्मान पियो करे त कुछ डोकड़ मां भी गड्या हल वञा तो मक्के दे बाजार में कपड़ा तो वठे गरीब चुकाई तो घणा आग वठंदो घटिया।
मन रात थी पे कपड़ा चुकाईंदो पियो आ किताब में वाक्य लिखल आ हिकड़ो वॻो वरतो त हेॾो जहाज जो ऐलान थी वियो आ सागे दुकानदार ॾे मोटियो चे वॻो मोटाए पैसा ॾे त तलवार वठां मोहम्मद ऐलान कयो आ ॾाढा तो सुभान अल्लाह कपड़े वारो नाराज़ थींदो पियो आ हाणे कपियल माल कीअं मोटायां चे मार मंज़ूर आ पर सॾु मोहम्मद जो आ ॾाढा तो सुभान अल्लाह ज़रे बि वठी अथई तलवार वठी करे जहाज मैदान में पहुतो आ पेरी पेरी हज़रत जुलेबी जे चेहरे ते हज़रत अली जी नज़र पई आ हज़रत अली तो फरमाए वॾी चादर उनजे चेहरे ते लिपेटियल आ हज़रत अली तो फरमाए मां ईअं पियो सम्झां त रब मलाइको मोकिलियो आ जॾहिं तलवार तो हलाए जहाज मैदान में चेहरे तां चादर हटी वई मुंहिंजो मोहम्मद सुञातो सोना अली हे मलाइक कोन्हे मां मोहम्मद जो जुलेबी वा पाक नबी इमाम अल अंबिया फरमाए जुलेबी बा तुझी तो शादी तैयार आका कुर्बान वना कपड़ा भी वरता हमारे मक्के में मोटाए दैया मां तलवार वरती थमाए ज़रह वरती थमाए हुक्म मोहम्मद जो शादी बाद में ॾाढा तो सुभान अल्लाह जहाज जो मैदान तलवार हलाईंदे हलाईंदे जहाज मैदान में शहीद थियो इमाम अल अंबिया मथों आया पाक नबी इमाम अल अंबिया जुलेबी जे चेहरे के ॾिसी करे खिलिया वरी थोड़ी देर का बाद में रोई पिया पाक नबी इमाम अल अंबिया को सहाबिया साम्हूं आयो आका कुर्बान वञा अवां खिलो बीदा रो बीदा मुझो सोनो नबी सरवर नबी अनवर नबी अजमल नबी अकमल नबी तैयब नबी ताहा नबी अव्वल नबी आखिर नबी ज़ाहिर नबी बातिन नबी दिलबर नबी रहबर नबी अनवर नबी ॾाढा तो सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया फरमायो मां मोहम्मद अरबी इन जे करे रोंदो पियो मां मोहम्मद अरबी जे दिल जी हसरत आई त हिनी के परणाया हां पर मां मोहम्मद खिला इन जे करे तो मथे जो नज़र कयमि त जुलेबी बजी मां मोहम्मद के जन्नत ॾेखाई वई का हूर चे पई त जुलेबी भी मुंहिंजो घोटा का चवे पई त मुंहिंजो घोटा सोनन जे सरदार फरमायो थोड़ी देर खां बाद में हूरन जी सरदार हूर निकरी आई चे घबरायो ना है घोट मुंहिंजो आ रब ने काह कयो आ इनी इनाम एदाद ते मोहम्मद मुर्की पयो आ पाक नबी इमाम अल अंबिया एडे मकाम वारो पैगंबर आ जे हिकड़ो मर्तबा मोहम्मद अरबी के ॾिठो तो मोहम्मद तो कुर्बान थियो लगे तो तू भी थक जी पियो अरबी जी जद आई वारी अरबी जी जद आई वारी वीरानन में थी वई बहारी अरबी जी जद आई वारी वीरानन में थी वई बहारी खोला मेहर करम जा खाता खोला मेहर करम जा खाता मुझे यार नबी रहमत बन जी आयो मिठो सरदार नबी रहमत बन जी आयो मिठो सरदार नबी थी वयूं विख विख ते हुबकारूं उथियूं जगते माखी अलारूं के सुधारा बोल के सुधारा बोल बाता यार नबी रहमत बन जी आयो मिठो सरदार नबी अल्लाह अकबर कबीरा आखिरी गालियों पे कयूं अञा हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े ईसाई जो पाण में टकरु थी वियो ईसाई चवंदो पियो आहे जे मोहम्मद अरबी खां हज़रत ईसा नबी जो मक़ाम मथे आहे जे कीअं मथे आहे जे मोहम्मद अरबी ज़मीन में आहे मोहम्मद अरबी ज़मीन में आहे ईसा नबी त मथे आहे मौला मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो ॻाल्हि दलीलन सां थींदी हज़रत मुनाज़रो चिड़ी पियो होॾो पाक नबी इमाम अल अंबिया जा पैरोकार होॾो ईसाई हिकिड़ो माल चारण वारो धनार वेठो आहे जे ओ मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी घबराए न हिन तोखे छा हाराईंदो हिन जे लाइ मां जटु ई काफ़ी आहियां सियाणा चवंदा आहिनि हक़ जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर ॿुॾंदी न आहे चई ॾे सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया जो दीवानो आहे त माल चारण वारो पर उथी आयो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी जे चेहरे ते गुंजाइश थोड़ा एड़ा आसार ज़ाहिर थी पिया हे जाहिला जे हाराए वियो त नकु कटजी वेंदो जे घबराए न मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी हे माखे कोन हाराईंदो जे हारे वियो त बाद में पांध ते उथी अचजा मुनाज़रो छिड़ी पियो जे ईसाई कहिड़े दलील ते चवंदो पियो आहे त मोहम्मद अरबी मत हज़रत ईसा पैगंबर मथे आहे मोहम्मद अरबी काथे आवा ज़मीन में ईसा नबी आसमानन ते त जाल चवंदो पियो आहे खाली ताराज़ू खणी आ त ॻाल्हि समझाए खाली ताराज़ू खणी आयो
हिन पलड़े में भी वजन आ, हिन पलड़े में भी वजन आ, हिक करा थी पिया। चण गाल बुध सजे पासे वारो जो पलड़ो आ इन में थोड़ो वजन तो वधाए। ॾाढा त सुभान अल्लाह कुछ चाहियो वजन वधी पियो, हिकड़ो पलड़ो मथे हिकड़ो हेठ जे। हाणे माखे बुधा त वजन में केड़ो पलड़ो मथे। ॾाढा तो सुभान अल्लाह। जालो आए त माल जान वारो चोंदो पियो आ हिकड़ो पलड़ो मथे आ, ॿियो हेठा हेठो पलड़ो मुझे मोहम्मद जो आ। माना पतो पयो त असांजे मिठे मोहम्मद अरबी जो मकाम मथे आ। ॾाढा चई दे सुभान अल्लाह। रब्बे मोहम्मद जो कदम आ तव्हां असांखे काइनात जो सरदार मिलियो आ, दिलदार मिलियो आ, गमख्वार मिलियो आ। ऐं पाक नबी मुंहिंजो मोहम्मद अरबी तो फरमाए जिंजो तौहीद वारो अकीदो ना उनके महशर जे मैदान में मां मोहम्मद अरबी जे हथन जो जाम नसीब न थींदो। साईं वडा बेर वारा फरमाइंदा अकीदो तौहीद वारो आ, चेहरे ते मोहम्मद अरबी जी सुन्नत आ, जिंदगी में नमाज आ त जन्नती आ। अजो आदो करत नमाज जी भी पाबंदी कंदा दे, पाक नबी इमाम लंबिया जे सुन्नत के भी माफ कंदा दे। हुजूर फरमायो एकड़ा एड़ा मां मोहम्मद अरबी जा उम्मती हुंदा जे महशर जे मैदान में एकड़ी जन्नत में नहरा तेजो नालो कोसर आ। उन कोसर नहर मां पानी वंदो ईंदो महशर जे मैदान में अल्लाह खाली हौज हणाईंदो, ओडो पानी वंदो ईंदो। हुजूर फरमायो खाली हौज में गड्डु थींदो, मां मोहम्मद अरबी पांजे उन्यायल उम्मत के जाम जा प्याला पियाईंदुस। ऐं मां हिकिड़े किताब में पढ़ियो, हिकिड़े ॿिए दोस्त ई मूंखे ॿुधायो, पर मां वरी किताब पुछी करे पोइ ॾिठमि ॻाल्हि, ॾिठमि त हिकिड़ी जन्नत में नहर आहे जंहिंजो नालो सिंध आहे। ॾाढा तो सुभान अल्लाह। पोइ मां वाइदनि में चवंदो आहियां अहिड़ो को माउ जो पुटु ॼणियो, कहिड़ो अहिड़ो को माउ जो लाल ॼमियो ई न आहे जेको सिंध जो पाणी बंदि करे, छो त सिंध वारी नंदी नहर जी पाड़ जन्नत में लॻल आहे। ॾाढा तो सुभान अल्लाह। अॼु अहद कर त पाक नबी इमाम लंबिया जी गुलामी कबी जे चवे थो मोहम्मद अरबी जे हथड़न जो जाम नसीब थी वञे त पोइ मोहम्मद अरबी जो सच्चो गुलाम हो। अल्लाह असां पाक नबी इमाम लंबिया के भी मञण वारा, अली के भी मञण वारा, हुसैन के भी मञण वारा। पाक नबी इमाम लंबिया हुसैन जी इज़्मत अज़मत के मोहम्मद अरबी पाण सारायो आ। मोहम्मद अरबी जो साहबिया हजरत अबू हुरैरा तुझे मकाम ता मां कुर्बान वञा। चई दे सुभान अल्लाह। हिकड़े जनाज़े में मोटी आया, इमाम हुसैन जे चेहरे ते मिट्टी लगी वई। पाक नबी इमाम लंबिया जे यार हजरत अबू हुरैरा हजरत हुसैन जे चेहरे ते नजर कई, पेरन में भी मिट्टी पे गड़े, चेहरे में भी मिट्टी पे गड़े। हजरत अबू हुरैरा पांजी पगड़ी लाए करे इमाम हुसैन जा कदम तो साफ करे। हुसैन चोंदो पियो अबू हुरैरा तू त चाचे जे जगह ते अचे, कीअं न तुंहिंजो एतराम कया, मोहम्मद पारत कया। पुमा ही लिखियो चो सुभान अल्लाह। ही कल्ब हुसैनिया, ही कल्ब हुसैनिया, ही जान हुसैनिया, ही कल्ब हुसैनिया, ही जान हुसैनिया। आसुकुर मिठे रब जो खानदान हुसैनिया। असां इमाम हुसैन के भी मञण वारा। अॼु अहद कर त इमाम लंबिया जो तरीक़ो वठबो ऐं पाक नबी इमाम लंबिया सां सच्ची मोहब्बत करे। ॾाढा तो सुभान अल्लाह। असां हजरत अली मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु के भी मञण वारा। आखिरी पदा भला महशर जो मैदान थींदो, पहिरियां पहिरियां कंहिंखो पुछा थींदी। पाक नबी इमाम लंबिया फरमायो जॾहिं अल्लाह पाक जलाल में हूंदो, कहर में हूंदो, कावड़ में हूंदो, फरमायो अबू बकर के पकड़े करे रब जे साम्हूं कंदो मां त अल्लाह जी कावड़ लही वेंदी, रब कुर्ब करे छॾींदो। ॾाढा तो सुभान अल्लाह। हजरत अबू बकर अल्लाह माजूज़ी पंहिंजे किताब में लिखियो आ त हजरत उमर में अल्लाह उहे सिफ़तूं रखियूं जेके हजरत मूसा पैगंबर में हुयूं। मूसा पैगंबर कावड़ी ला इज़राइल के चंपो हणी तारो कढी विधो है त उमर भी कावड़ी ला। हजरत मूसा नबी जलालिया, उमर जलालिया, मूसा नबी कमालिया, उमर भी कमालिया। चई दे सुभान अल्लाह। पाक नबी इमाम लंबिया फरमायो हर एक उम्मत में मुल्हम हूंदो आ, पर मां मोहम्मद अरबी जे उम्मत में जेको मुल्हम आ त उहो उमर आ। मुल्हम उन्हीं के चइबो आ जंहिंजे ज़बान ते अल्लाह मलाइक वेहाए। हजरत मूसा नबी तूर सीना ते रब सां कलाम कयो आ, उमर राय ॾिनी आ, रब चो क़ुरान बनायो आ। पाक नबी इमाम लंबिया जो यार हजरत उस्मान चई दे सुभान अल्लाह। सागो अल्लामा जूज़ी पंहिंजे किताब में हवालो ॾिनो आ त
हजरत उस्मान में अल्लाह उहे सिफ़तूं रखियूं जेके हजरत दाऊद पैगंबर में हुयूं। हजरत दाऊद पैगंबर कलाम पढ़ण जो शौकीन आ, पर उस्मान रब जो कुरान पढ़ण जो शौकीन आ। हुजूर फरमायो जेको मां मोहम्मद अरबी जो उम्मती सच्चो मां मोहम्मद अरबी जो दीवानो आ, नमाज जो परवानो आ, जॾहिं जन्नत में वेंदो उनखे आवाज़ ऐं गलो हजरत दाऊद पैगंबर वारो हुस्न, हजरत यूसुफ वारो अखलाक मां मोहम्मद जो। ऐं हजरत अली में उहे सिफ़त हूंदव जेके हजरत ईसा पैगंबर में। हजरत ईसा पैगंबर जे नाले जे मुंड में अईना, हजरत अली जे नाले जे मुंड में अईना, ईसा जे नाले जे आखिर में या, अली जे नाले जे आखिर में या। डाडिया तो सुभान अल्लाह। अली अलिया हक जो वलिया, वरती अली वारी गलिया, चईदे सुभान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया जो यार हजरत अली अलिया, पाक नबी इमामुल अंबिया जो यार हजरत अली बहादुर बिया, हाजी बिया, कादी बिया, बहादुर बिया। हजरत अनस तो फरमाए मां पाक नबी इमामुल अंबिया जी 10 साल मदीने में खिदमत कई, जी मोहम्मद बहादुर होती है अली बहादुर हो। फरमाया तो माम कायनात में मोहम्मद जड़ो सुहणो कोन ॾिठो ऐं अली जड़ो सुहणो भी न ॾिठो। यारो यार जी तारीफ़ कंदो आ, चईदे सुभान अल्लाह। अॼु अदो करद पाक नबी इमामुल अंबिया जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारबी ऐं क़ुरान जी तिलावत घणी कंदासीं ऐं ज़िक्र अज़कार घणो थींदो। साईं वॾा ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह ज़िक्र जी वॾो हिकिड़ो नुक्तो ॿुधायो विया। वञनि पिया रस्ते मां हिकिड़ो बकरार हो, बकरियूं वीचारी पहाड़ी ते जी मां मुंड में चयो त माण्हू जे लिबास किरदार मूं पतो पवंदो आहे। साईं जे चेहरे ते ॾाढ़ी ॾिठई त उहो बकरारो भॼंदो आहे। चई तव्हांजे चेहरे ते सुन्नत आहे, तव्हांजो नालो छा आहे? चई ताज महमूद अमरोटी ॿुधो थी? चई हा। चई उहो मुंहिंजो नालो आहे। चई साईं टियों ॾींहुं आहे इन पहाड़ी ते बकरियूं थो चारियां, जेका लई बीठी आहे न टियों ॾींहुं आहे सांधे इन जे पाड़ मां अल्लाह अकबर जो आवाज़ थो अचे। साईं फरमायो ॾिस उलमाए देवबंद जी करामत ते नज़र कर। माण्हू चवंदा आहिनि त देवबंदी वलियनि जी करामत खे न मञींदा आहिनि, वलियां को कोन्हे मञींदे, बाक़ी पिणे को मञींदे। अल्लाह अकबर कबीरा। साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमायो पुट खणी आ कोडर तो खोटियूं विया खोटींदा विया खोटींदा, जॾहिं लईअ जे पाड़ खे पुॻा त क़बर निकिरी पई कफ़न कपिड़ो जो हटायूं, सॼो जिस्म ॻरियो हो, न ज़बान ॻरी ही न चप ॻरिया। बकरारो चवंदो पियो असां आहे त अल्लाह वारो टियों ॾींहुं आहे सांधे इन जे क़बर मूं रब जे ज़िक्र जो आवाज़ थो अचे। जेकॾहिं अल्लाह वारो बि आहे त ॿियो जिस्म छो ॻरियो, ॿियो जिस्म छो ॻरियो? साईं फरमायो हे रब जो ज़िक्र कंदो हो पर कल्ब सां न कंदो हो, हे चपन ऐं ज़बान सां कंदो हो, ॿियो जिस्म इन जे ॻरियो जे करे ॻरियो। जेकॾहिं दिलि सां करे हा त सॼो जो जिस्म अॼु ताईं तरह ताज़ा हुजे हा। कंदो त रिया ऐं ॾेखा जे करे ज़िक्र हो, पर पोइ बि ज़िक्र जे असर ऐं तासीर जे करे न ज़बान ॻरी आहे न चप ॻरिया। साईं वॾा ॿेर वारा फरमाईंदा अगरि को रिया ख़ातिर नेकी थो करे उन ते ठठोल न कयो, कहिड़ी ख़बर इन रिया वारे नेकी जो हक़ीक़त में आदी बणिजी वञे। अॼु अदु कयो इंशाअल्लाह ज़िक्र अज़कार बि घणो कंदासीं। अॼु कॾहिं अॻे जेको न वॾा असांजा हूंदा हुआ पोढ़ा अंबड़ियूं भेंडरियूं जेका शइ खणंदा बिस्मिल्लाह, जेका शइ खणंदा बिस्मिल्लाह। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं का माई ज़िक्र कंदी त छोरो अॻे चवंदो पुराणे दौर जी का माई मिली वई आहे, निभागी मथो ई खाई वई आहे न आहे। अज़ीज़ दोस्तो अॻे ज़िक्र हुयो, अज़कार हुयो, क़ुरान जूं तिलावतूं हुयूं त रब जूं रहमतूं बि हुयूं, बरकतूं बि हुयूं। अॼु परेशानियूं बीमारियूं इहे इन जे करे अथव जो असां क़ुरान खां मुंहुं मोड़ियो आहे। अॼु अहद कयो त चओ क़ुरान जे बि तिलावत कंदासीं, ज़िक्र अज़कार बि घणो कंदासीं। रब मोहम्मद जो कसम सहाबा जे मुहबत जा जेकॾहिं तव्हां बयान ऐं तज़किरा पढ़ो त अकुल हैरान। नबी सिंजो सहाबी हज़रत इब्न ज़ुबैर पाक नबी इमामुल अंबिया ऐं इन शइ जो फ़िक़्ह में ज़िक्र आहे। कुदूरी कुदूरी में ज़िक्र आहे, कंज़ में ज़िक्र आहे। कुदूरी आमा में पढ़ाई वेंदी आहे, कंज़ सालिसा दर्जे में पढ़ायो वेंदो आहे। सोलंकी साहिब वेठो आहे इन मसइले खे सम्झे पियो त नबी अलैहिस्सलाम पंहिंजे जिस्म अतर खे सिंगियूं हणायूं, अब सम्झो था न सिंगियूं, त उन जे करे जिस्म रत निकिरंदी आहे। हुज़ूर फरमायो त उनखे बीमारी घटि लॻंदी आहे। ऐं हुज़ूर जो फरमान आहे जेको मानी खाइण खां पहिरियां पाणी ढुक पीए थो त शिफ़ा अथव। विच में हुज़ूर जो तरीक़ो आख़िर में बीमारी, ऐं असां मानी खाई आख़िर में गिलास खे ज़रूरु गुड़ पाईंदासीं। बीमार बि तॾहिं पोइ साईं मादो वतो पियो आहे, साईं बवासीर थी पियो आहे, हाज़मो कोन्हे त ॿरो ई तॾहिं जो हुज़ूर जे ख़िलाफ़ कमु कंदे।
विच में वहां के बुधो हूंदो त पुराणो हिकिड़ो रिसालो जेको जंगी नाले सां रिसालो ईंदो उन में हिकिड़े अंग्रेज ॻाल्हि लिखी त बाबा जेके ये मानी खाई तव्हां आंगुरियूं चटियो था हिन में जरासीमन मां वटि ॿियो रिसालो आयो आहे साॻे अंग्रेज लिखियो आहे त मानी खाई करे आंगुरियूं चटींदा कयो इन में विटामिन आहे जो तरीक़ो मुहम्मद जो ॾाढा जो सुभान आख़िर दुश्मननि खे बि मुहम्मद जो तरीक़ो मञणो पए खाइण में उथण में पाक नबी इमामुल अंबिया जो तरीक़ो अपनायो ऐं ज़ोर जी नमाज़ पढ़ी करे इमामुल अंबिया साहब सां कचहरी कंदा हाल वाल पुछंदा ॾाढा जो सुभान ऐं असर जी नमाज़ खां बाद में नबी सिंह पंहिंजे घर वारनि सां कचहरी कंदा ऐं मगरिब पढ़ी करे इमामुल अंबिया घर वेंदा ऐं इशा खां बाद में नबी अलैहिस्सलाम कचहरी न कंदा हुज़ूर फरमाया ला समर बदल इशा खां बाद में कचहरी न कंदा कयो समूह साहब चवंदो आहे वञु लेटर में विने भागो ज़रूर फेसबुक खोलींदो ॻाल्हि सम्झो था न भा पोइ जेकॾहिं कतार लॻल हुजे पोयों ॿाहिरियों बीठल त न भागो बि मरी वेंदो है न भा जेसि जो फेसबुक पूरो थिए न 12:01 ताईं नेट फेसबुक शोरनि जो वातो पटियो पोइ नमाज़ ते धोड़ उथंदो आहे इन करे हुज़ूर फरमाया ला समर बदल इशा खां बाद में ॻाल्हाइण जी इजाज़त कोन्हे हुज़ूर फरमाया घोट कुंवार खे इजाज़त आहे ऐं जंहिं जॻह ते मां मुहम्मद जो क़ुरान हले वेहण जी इजाज़त बाक़ी फालतू वेहण जी इजाज़त कोन्हे असां 12:01 ताईं कचहरी असांखे दोस्त चवंदा आहिनि मौलवी साहब सादरी सुम्हूं था ऐं हालांकि असां मुला बि सादरी कोन था सुम्हूं छो त मोबाइल इहो सभु कंहिंखे फासाए वेठो आहे जाते विहूं था त पोइ इहो टड़को लॻो ऐं मौलुनि खे बि फेसबुक जो पैकेज आहे पोइ बाबा अलाह पनारे अॼुकल्ह मौलवी बि इन मर्ज़ में फासी आहे ॻाल्हि सम्झो था न भा छो सभु मुला त सही कोन्हनि न हिकिड़ी जाते मां वाइदो कयो की हमरा जो मुलनि ते तव्हां ॻाल्हायो कोन था तव्हां वरी मुला घटि मुंहिंजो लहूं था जो मुलनि ते मुला न चओ हिते आहेड़ियूं आहिनि मिरूं संदो माण्हू माणिक था मटाइनि अञा बि आहिनि लानती लतीफ़ चई ईअं न चओ त सभु मुला भला आहिनि हिकिड़ा अहिड़ा मुला बि अथव जेके ईमान जेके पैसे ख़ातिर ईमान पिया मटाइनि रबी मुहम्मद जो कसम आहे उलमा देवबंद मरी सघनि था टुकर थी वेंदा पर ईमान जो सौदो न कंदा ॾाढा त सुभान अल्लाह हिकु डॉक्टर साहब मूंखे यादि आहे हिकिड़ी जॻह ते शेर पढ़ियो रोड़ी में मां पढ़ंदो हुउमि तंहिं वक़्तु आमा में डॉक्टर साहब इहो शेर पढ़ियो त मुला हिकिड़ो इहो पढ़े ॿियो पढ़े कलमो पढ़ां त काफ़र थियां घेरा न इन घेर जाॾे राह रसूल जी ताॾे पायां न पहिरियों कढां मन मां मेरो त हासिरो थिए हुज़ूर मुला हिकिड़ी ॻाल्हि कंदो पोइ असां वरी हुनजो असरु ग़लति कंदा आहियूं नतीजो ग़लति कंदा ॻाल्हि सम्झो था न इन जी माना छा आहे जॾहिं नबी अलैहिस्सलाम गार में हुया अबू जहल वारा मुस्तफ़ा खे ॻोल्हनि पिया त हिकिड़ो सहाबियो हुयो शाइर मां किताब में पढ़ियो त 200 खां मथे मुहम्मद जा सहाबा शाइर असां वरी नातो ख़ाननि खे न सहंदा आहियूं असांजा मुला बि ॻाल्हि सम्झो था न भा असांजा नातो ख़ान जी ट्रक चढ़ी आई आहे अड़े गारियूं कोन ईंदा अलाह अलाह रसूल जी सना थी 200 खां मथे पैगंबर जा सहाबा शाइर साईं जरार पहोड़ वारे बुज़ुर्ग पंहिंजे किताब में लिखियो आहे जेके शेर पढ़नि था दिलि में सही तमन्ना मुस्तफ़ा जी मोहबत आहे त मस्जिद मैदान में उन सहाबा जे कतार में हूंदा जेके मुहम्मद जा शाइर ॾाढा त सुभान अल्लाह पोइ जॾहिं अबू जहल पुछो उन सहाबी खां ॾे ख़बर त मुहम्मद ऐं अबू बकर ॾिठई पोइ उन अहिड़ी ॻाल्हि कई इन लफ़्ज़नि में बंदि कयईं कलमो पढ़ां त काफ़र थियां घरा न इन घेर मुहम्मद जो कलमो पढ़ियो आहे जे चुगली थो कयां त काफ़र थो थिए घरा न इन घेर जाॾे राह रसूल जी ताॾे पायां न पिर जाॾे मुहम्मद वियो आहे ख़बर त आहे पर ॿुधाईंदो कढा मन मां मेरो त हासिल थे हुजूर या ज़हन मो गाली कदी छडा त मोहम्मद जो दीदार अल्लाह पाक अमल जी तौफीक अता फरमाए ऐं जंहिं मसले में मुंहिंजो त मां वाइदनि में चवंदो आहियां मौलवी साहब खां ज़रूर पुछो ऐं अॼुकल्ह असां बि अहिड़ो चिड़ी वेंदासीं मुला इन हल्के सल्के मसले सां असां बि ॼणो हल्को सल्को मुला असांखे काथे पुॼे ईअं सम्झो था न भा अल्लाह अकबर कबीरा हुजे या मौलाना अब्दुल्ला चांडियो त तव्हांखे सम्झाए ऐं मौलाना अब्दुल्ला चांड जो मां हिकिड़ो मौलनि ते बयानु ॿुधियो काज़ी अहमद में पुराणी हिकिड़ी तकरीर हुयसि पोइ उते वियो साईं खे देरि थी वई मगरिब थी वियसि काज़ी अहमद में आख़िर इशा जी निमाज़ बि उते पढ़ी वियो हिकिड़ो मौलवी साहिबु हुनखे चई ॻाल्हि ॿुध मां परे जो आहियां देरि थी वई आहे ऐं हुनखे कहिड़ी ख़बर त हीअ का भला आहे मुला बि को मां जहिड़ो कावड़ील हुजे चई न ॾींदो मां रहणो चई अलाह कदो भिटकी अचो वरी मस्जिद मदरसनि में वरितो निज़ाम खे ख़राबु कंदा चांडियो साहिब जो हाणे काॾे वञा ऐं एतिरो सादो हो जो कचे में वाइज़नि ते वेंदो न हिकिड़ो अंगोछड़ो ॿधल ॿियो हिकिड़ो कुल्हे ते ॿियो ॿधल पर इल्म जो पहाड़ साईं वॾनि ॿेर वारनि जो बि चांडियो साहिब उस्ताद हो ॾाढा त सुभान अल्लाह
जॾहिं उते जो वियो त हुन मौलवी जो न ॾींदो मारण मुला जो निकिरी उस मस्जिद जी दीवार न ॾिठी साईं वञी दीवार को चढ़ी करे तॾहिं में सुम्ही पियो हलकड़ो जवानो मां जहिड़ो तॾहिं में साईं ज़ाहिर ई कोन पियो थिए आयो मौलवी साहब सुबुह जो अज़ान जो थियो ॾिठई चई मुला नंबड़ियो आहे न चई न भागा भागी काॾे वञा चई भला हाणे साईं नंबड़ियो आहे राति जो तॾहिं में पियो हाणे सुबुह जो भला नाश्तो कयूं पोइ वञा हे साईं वॾो रोब ताब सां आयो वॾो मुला वॾा पटका वॾा जुबा वॾा कुबा वॾा छोरा अची तिरमिज़ी खोलियईं इबारत पढ़े त साईं अब्दुल्ला चांडे बाख वत चई इबारत ग़लति थो पढ़े तरकीब त कर ॾिसां त सही तूं पाण खे मुला पियो सम्झी अची तरकीब में वठ कंहिं त चई भला तुंहिंजो नालो छा आहे चई अब्दुल्ला चांडियो ॿुधो थी चई उहो मां आहियां चई साईं अब्दुल्ला चांडे साम्हूं मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे ॻाल्हायां साईं जे कदमनि में अची करे अल्लाह अकबर कबीरा शेदाद कोट में साईं वया वाइज़ ते साईं वॾा ॿेर वारा अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह वेठा मुरीद ज़ोर ॾियनि पिया को पेरनि खे ज़ोर पियो ॾे को हथनि खे को मथे खे चांडियो साहिब कावड़ी लो चई उथीड़े ॿेर वारा मांखे ज़ोर ॾे साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह पाण उथी आया त मुरीद कवड़जी पिया साईं वरी चांदे खे ज़ोर ॾे साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमायो घबरायो न जेकॾहिं अॼु रब मूंखे मंज़िल ॾिनी आहे त चांडे जी महिनत आहे मुंहिंजो उस्ताद अल्लाह पाक इहो एज़ाद इहो अदब उलमा देवबंद खे अता फरमायो आहे सरदार कौड़ा खान भयो बुबीअ में कैंसर थी पई अमेरिका में मोटी आयो कंहिं चयो वञ ॿेर वारे जी दरगाह ते चए मरंदे मरी वेंदुमि पर वहाबीअ ॾे न वेंदुसि पर मजबूरी इंसान खे पंध कराई ही न बा कॾहिं कॾहिं माण्हू मजबूरी में ज़हर पीअण जे लाइ बि राज़ी थींदो आहे जान प्यारी आहे आख़िर साईं जन जी दरगाह ते वियो साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह खट पिया वाणनि मदरसे ते हुनखे ख़बर न कि ॿेर वारो इहो आहे अची गाॾी झले चई ॿेर वारे सां मिलणो आहे साईं फरमायो आहे वेह त घुरायूंसि था साहो त पट वेठो चई ॿेर वारो त मां आहियां चई साईं हेॾो नालो न जुबो न कुबो न प्रोटोकॉल न माण्हू वती तूं खटा वाणींदो चई सरदार कौड़ा खान भयो मरंदो बि ॿ गज़ ज़मीन जेकॾहिं ॿेर वारो मरंदो बि ॿ गज़ ज़मीन अल्लाह साईं तालिब खे जो वञ तावीज़ खणी आ ॿ तावीज़ खणी आयो साईं फरमायो हिकिड़ो गले में ॿधो ॿियो पाणीअ में विझी पीओ 15 ॾींहंनि खां बाद में ॿेर वारे ॾे मोटी न जा वञी टेस्ट कराई जा रब शिफ़ा ॾींदो मोटियो 15 ॾींहंनि खां बाद में सखर जे शहर में टेस्ट करायईं उनके डॉक्टर उन्हीं चयो चे तोखे कंहिं चयो त कैंसर आहे कंहिं पागल डॉक्टर तोखे ॿुधायो आहे तोखे त का बीमारी कोन्हे मस्तां कंबलनि जी भरे सर्दी में साईं ॿेर वारा जी दरगाह ते वियो चएसि वाह जो आलिम अॼु मां तोखे मञो वाह बि हक़ वारा आलिम साईं फरमायो जेकॾहिं तावीज़नि जो हदियो खणी आयो त मूंखे कोन खपे जेकॾहिं ऐं तालिबनि जे लाइ खणी आयो त मूंखे मंज़ूर न अल्लाह पाक इहो उलमा देवबंद खे इजाज़त अता फरमायो आहे अज़ीज़ दोस्तो आलमनि जी तालिबनि जी क़दुरु कंदा कयो महिनत कंदा कयो क़ुरान वारे जी वॾी अज़मत ऐं मक़ाम अथव ऐं अबे अम्मा जो बि एतिराम कंदा कयो नबी सॼा 2 सहाबा हा जंहिंजो मेराज दौरान जन्नत में मोहम्मद आवाज़ ॿुधो हिकिड़ो बिलाल अथव ॾाढा त सुभान अल्लाह हिकिड़ो नबी साईं फरमायो त अहिड़े जन्नत जे महल मां गुज़रो थियो जो मां मोहम्मद खे पंहिंजे क़ुरान जे पढ़ण जो आवाज़ जन्नत में आयो मां पुछा के जिब्रील इहो कहिड़ो जवान आहे जेको पढ़े त सरज़मीन ते क़ुरान थो पर अल्लाह पाक जन्नत में तो आवाज़ ॿुधराए हज़रत जिब्रील आयो आका कुर्बान वञा तुंहिंजो यार हारिस बिन नोमान थी पढ़े मके में क़ुरान थो आवाज़ जन्नत में नबी साईं लई आया जॾहिं आया मोटी करे मेराज तां हुज़ूर फरमायो हारिस कहिड़ो अमल आहे जो तुंहिंजे क़ुरान जो आवाज़ मां मोहम्मद जन्नत में ॿुधो आहे ते सोना अम्मा जी ख़िदमत घणी कंदो अम्मा जी ख़िदमत घणी कंदो पोइ आख़िर में चवंदी आहे अबा अल्लाह तोखे दुनिया जहान पर ॿिन्ही आख़िर में अहिड़ियूं ख़ुशियूं अता फरमाईंदो जेके तोखे तसवर ई कोन हूंदो तेसिताईं लॻे थो त जीजल जी दुआ मंज़ूर थी वई अॼु अहद कर मां चवंदो आहियां अबो अम्मा घाटे वण जी शाम थी अल्लाह अकबर कबीरा अज़ीज़ दोस्तो जंहिंजो अबो अम्मा वियो क़दुरु उन खां पुछ मुंहिंजो अबो बि हाणे इंतकाल करे वियो आहे रबी मोहम्मद जो कसम हाणे पतो पियो आहे त अबो अबो आहे अबो वीचारो हिकु जाइ ते हुयो बि पोइ बि परवाह न हूंदी त अबो आहे वॾो आहे वेठो आहे पर वियो आहे त हाणे क़दुरु आहे अज़ीज़ दोस्तो अबो अम्मा जॾहिं दुआ घुरंदो आहे त अर्श लुॾी पवंदो आहे अबे अम्मा जो क़दुरु कयो न्याणियुनि जो क़दुरु कयो नमाज़ जी पाबंदी कयो क़ुरान जी तिलावत कयो नेकनि तालिबनि सालिहनि आलमनि सां सोबत रखो हक़ जे आलमनि जो साथ ॾियो अल्लाह पाक तव्हांजी दुनिया आख़िरत बणाईंदो जेको मां चयो तव्हां ॿुधो अल्लाह अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो अचणु तव्हांजो अचणु मुंहिंजो ॿुधाइणु तव्हांजो ॿुधणु दोस्तनि जो ख़र्च तावन जानी माली अल्लाह पाक पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए मां भी थकल ऐं जलसनि जा ॾाढा पोइ जेको अल्लाह पाक चवरायो तव्हांखे ॿुधायोसीं मुंहिंजी हाज़िरी बि अल्लाह मंज़ूर फरमाए अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन हाणे बिलाल